शहदादकोट अनाज मंडी जो 7 ॾींहंनि खां मुसलसल वाक़ सिंध आबादगार बोर्ड तरफ़ां जेको आहे हिकिड़ो गॾिजाणी घुराई आबादगार ऐं ज़मींदारनि गॾिजी करे, जंहिंमें राइस मिल एसोसिएशन जे जेके सदर बि हिते मौजूदु हुआ, उन्हनि अची बाज़ाब्ता ऐलान कयो त असां जेको आहे सुभाणे खां वाक़ ओपन जेको आहे शहदादकोट अनाज मंडी जो कंदासीं ऐं 3 ॾींहंनि खां पोइ छंछर जे ॾींहुं बाज़ाब्ता उन्हनि जी हिकु मीटिंग करे सिंध आबादगार बोर्ड सां उन्हनि सां गॾिजी करे कटौती वारे मामले ते ॻाल्हियूं कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं अॼु असांजे सिंध आबादगार बोर्ड ज़िले कंबर शहदादकोट जी मीटिंग हुई, तव्हां ॾिठा त सभु दोस्त असां सां हिते गॾु हुया। इहे असां जूं ॻाल्हियूं हिननि सां अॻु में बि थियूं, DC साहिब वटि इहे ॻाल्हियूं थियूं। असां बि कटौती जे ख़िलाफ़ आहियूं। 2021 में अनवारुल हक़ जॾहिं DC हो ऐं असांजो मरहूम जेको आहे असांजो नियाज़मंद ख़ान सेठ परसराम असां गॾिजी वञी उन्हनि सां इहो तइ कयोसीं 1.5 मण 3 मण कटौती कंदा 100 मण ते, उनखे असां 1.5 मण ते आंदो हुओसीं ऐं 30 रुपए जी जाइ ते 18 रुपया आंदो हुओसीं। उन खां पोइ इहो यकी पे सिलसिलो हले पियो। हाणे इन जे लाइ असां इहा कमी महसूसु कईसीं त यकी मंडी बंदि अॼु 8हों ॾींहुं मंडी खे बंदि थिए। बंदि थियण जी सूरत में असां चयोसीं त असां पंहिंजे ॿाहिरनि खां सलाह मसलत वठी मशवरो करे पोइ उहा ॻाल्हि कयूं। उहे अॼु मशवरा वरितासीं ऐं तव्हां ॾिठो त तव्हांजे साम्हूं राइस मिलर बि आया आहिनि ऐं उहो मंडी जेका बंदि हुई उन्हनि ऐलान कयो त असां खोलियूं था। 2 ॾींहंनि में असां हिकिड़ी कमेटी जोड़े उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं त अॻिते उन्हनि जी कटौती या इहा शयूं जेके बि आहिनि उन्हनि सां वेही डिस्कस करे उन माहौल खे बहितर कंदासीं। इहो वॾे में वॾो नुक़सानु आहे ज़मींदारनि खे, हारियुनि खे, शहर खे बि नुक़सानु आहे। छाकाणि त अन ईंदो शहर में सेल न वणंदो, इहो सॼे शहर जे रोज़गार ते वॾे में वॾो धकु आहे। जेके तमामु सुठो ख़ुशि आईंदा ऐलान आहे। इहे मसइला मसाइल सदाईं रहंदा ईंदा आहिनि ऐं उन्हनि में ॻाल्हियुनि में तइ थींदा आहिनि। वापारी बिरादरी जी 8 ॾींहंनि खां वठी मंडी बंदि कई, इन खां अॻु में 2 ॾींहं 3 बंदि कई ऐं जंहिंजे करे आबादगारनि खे काफ़ी नुक़सानु थिए पियो। अॼु असां आबादगार बोर्ड जो हिते इजलास कोठायोसीं, सभिनी आबादगारनि जो, इलाइक़े जे जेके बि वॾा नंढा आबादगार हुआ ऐं उहे सिंध आबादगार बोर्ड जा मेंबर उहे आया हिते ऐं इन इजलास में इहो तइ थियो ऐं एजेंडा जो पहिरियों नुक़्तो इहो त अनाज मंडी शहदादकोट ई खुले ऐं बाक़ी जेके ज़रूरी मसइला आहिनि उन ते बहस कयो वियो। वापारी बिरादरी जीअं ॿुधो त सिंध आबादगार बोर्ड जो इजलास हली रहियो आहे त रज़ाकाराना तौर हिते आया ऐं अची हुन ऐलान कयो त असां जेको सुभाणे खां वठी कारोबार शुरू कयूं था ऐं 2 ॾींहंनि खां पोइ असां सिंध आबादगार बोर्ड जे दोस्तनि सां वेहंदासीं। जेके मसइला आहिनि उन ते वेही करे असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि खे तइ करण जी कोशिशि कंदासीं, जेका तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं बहितर ॻाल्हि आहे। अनाज मंडी उहा वापारियुनि बंदि कई, सो वॾो माहौल जेको आहे शहर जो जेको आहे उहो ख़राबु आहे। असांजे आबादगारनि खे बि हारियुनि खे बि घणो नुक़सानु पियो थिए, लॉस पियो थिए, छो जो 5 साल 6 साल खनि फ़सुल असांजा जेके आहिनि उहे बरसातनि में, ॿूॾुनि में, मौसमियाती जेकी आहे चेंज जेकी आहे उन में नुक़सानु हेल मिड़ी अलाह जी बरकत सां फ़सुल भला थिया ऐं मंडी बंदि थियणु माना वॾो लॉस हुयो आबादगारनि जो, वापारियुनि जो बि लॉस हुयो। छो जो हिते असांजो हे अनाज मंडी जेकी आहे ईअं सम्झ ज़रई शहर आहे, सो सारियूं ईंदियूं आहिनि, अन्न ईंदा आहिनि, पोइ इहो खपाए अदा शहर जो कारोबार जेको आहे रवां दवां इन सां ई थींदो आहे। शहर खे बि नुक़सानु हुयो। असांजे कटौती जो इशू काफ़ी पुराणो, हूअं त असां आबादगारनि सां काफ़ी मसइला आहिनि, पर जो करंट असांजो इशू हले पियो उहो असांजे मंडी बंदि थियण जे करे असां आबादगारनि जो काफ़ी नुक़सानु पियो थिए। इन में वापारियुनि खे बि तकलीफ़ थिए पियो, बहरहाल वापारियुनि खे इन शइ में फ़ाइदो हुयो। जेको बि माना जेको कोई उनखे पंहिंजो सारी उते सेलर ते पहुचाए पियो, पोइ रेट ॾियणु उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ हुयो। पोइ जेको आबादगार खे रेट मिले पियो हो जेको असां मजबूरन उन खे क़बूल पियो करे। हाणे टोटली असांजे इलाइक़े जा जेके बि नंढा वॾा आबादगार आया, पोइ इतफ़ाक़े राय सां इहो शइ जेको आहे सो तइ थियो त मंडी खुलणु असांजे लाइ ज़रूरी आहे, असांजे हक़ में आहे। पोइ उन जे लाइ अॼु जेको आहे सो इहो तइ थियो आहे त जेके बि वापारी बिरादरी जेके उहे बि आया उन्हनि बि असांखे मान ॾिनो त जे मंडी खोलींदा। बाक़ी जेको आहे सो उन्हनि सां जेके ॻाल्हियूं आहिनि कटौती जे हिसाब सां उहे छंछर ते रखियूं वयूं आहिनि। इंशाअल्लाह जेका उन में कमेटी असांजी मुक़ररु थींदी ऐं उन्हनि सां ॻाल्हियूं थींदियूं। उमेद इहा आहे त ॻाल्हियूं असांजूं कामयाबी ईंदियूं। उमेद आहियूं तंहिंखां पोइ असां इहा कमेटी पंहिंजी ठाहींदासीं जेके हुननि सां ॻाल्हियूं कंदी
राइस मिलर सां ऐं असां वॾा पुरम हूंदा त जो ॿिया मसइला आहिनि कटौती जा उन जा उहे बि मसइला हला कनि। मंडी बंदि थियण जे करे हारी आबादगारनि खे वॾो लखनि करोड़नि जो नुक़सानु थियो आहे साईं। ऐं अञा बि थिए हा जे मंडी न खुले हा त मंडी खुलण सां जेको आहे सो हारी आबादगार खे रेट सही मिलंदो, हूअं रेट सही न पियो मिले, हाणे रेट सही मिलंदो ऐं जेको आहे सो हारी आबादगार जेको आहे सुठे अघ में पंहिंजूं सारियूं जेके आहिनि उहे ॾेई सघंदा हाणे। गॾिजाणी अदा असां सिंध आबादगार बोर्ड जे दोस्तनि जी ही जंहिंमें असां पंहिंजा मुअज़िज़ शहर तहसील ॿई तहसील बल्कि टिनि तहसीलनि जा दोस्त हुया। उन में इहो असां पाण में अञा ॻाल्हायूं पिया त उन्हनि जे तरफ़ां इहा मोट आई त बाबा असां अचूं था ऐं सॼी संगत यानी कि राइस मिलर वारा मंडी जे खोलण जो ऐलान था कयूं ऐं उहे आया। उन्हनि अचे करे हिते ऐलान कयो त असां मंडी खोलियूं था सुभाणे ख़मीस जे ॾींहुं। वधीक उन्हनि सां इहो ई तय थियो त भई ख़मीस ते असां पाण में वेही ॻाल्हि ॿोल कंदासीं, दोस्त जेके आबादगार आहियूं, जेको बि तय थिए त पोइ वरी उन छंछर ते वेही उन्हनि सां इन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। जीअं उन्हनि रिस्पॉन्स ॾिनो आहे मंडी खोलण जो दिलि सां त असां इन खां इहो ई सम्झूं था त अॻिते बि इहा उमेदु असांखे आहे त हे सुठी मोट ॾींदा। इंशाअल्लाह उमेदुनि ते दुनिया क़ाइमु आहे ऐं अलाह कंदो त इहा बि मोट तमामु सुठी ईंदी। जेका आबादगार बोर्ड ऐं वापारियुनि जे तरफ़ां अॼु आबादगार बोर्ड जी मीटिंग हुई जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो त हिन खे खोलियो वञे पंहिंजो मंडी खे। वापारियुनि रज़ा करण तौर ते अची आबादगार बोर्ड जे हिन में फ़ैसिलो कयो, ऐलान कयो त असां सुभाणे खां मंडी खोलियूं था। इहा हिकिड़ी सुठी शइ आहे छो त इन मंडी बंदि थियण सां माण्हुनि खे वॾो नुक़सानु थियो आहे, लॉस थियो आहे। बाक़ी जेको आहे कटौती जो मसइलो आहे, ॿिया मसइला अथनि, उन्हनि जे लाइ हिननि कमेटी ठाही आहे ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजो ज़ाती तौर ते इहो मुतालबो आहे त इंतिज़ामिया जेको सरकारी तौर ते फ़ैसिलो थियल आहे उन ते सरकार जो कमु आहे त उन ते अमल दरामद कराए, सख़्ती सां अमल दरामद कराए ऐं माण्हू ऐं आबादगारनि खे वापारियुनि में पाण में को डिफेट जीअं पैदा न थिए। छो त इहे सरकार जे कमज़ोरी जे करे इहे फ़ैसिला थियनि पिया, जंहिंजे नतीजे में इहे मंडी बंदि थियो। छो त वापारियुनि चयो त असांखे के कुझु माण्हू तंग था कनि, जंहिंजे नतीजे में असां बंदि कयो आहे। त मां उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदुसि हो बि इंतिज़ामिया ते ज़ोर विझनि त इंतिज़ामिया जेको आहे इन ते अमल दरामद कराए ऐं कटौती वारे मामले खे बाक़ी मंडी जो खोलण इहा ॾाढी शहर जे लाइ सुठी ॻाल्हि आहे ऐं इलाही शहर खे वॾो नुक़सानु थियो आहे हिन सां आबादगारनि खे। इहा ई असांजी कामयाबी आहे ऐं हिननि जी महिरबानी, हिननि पंहिंजी ग़लती खे तस्लीम करे आया आहिनि त असां मंडी खोलियूं था। बाक़ी ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहिनि कबा, असांजा ॻाल्हियुनि जा दरवाज़ा हिननि सां हमेशह खुलियल आहिनि। हीअ असांजो मफ़ाद आहिनि, असां हिननि जा मफ़ाद आहियूं। जेकॾहिं मंडी बंदि आहे त असांखे नुक़सानु थिए थो त हिननि जो अन्न बि ॿाहिरि वञे थो, उहो हिननि जे हिसाब में नथो अचे, हिननि खे बि नुक़सानु आहे। हाणे ॿिनि ॾींहंनि खां पोइ असां हिननि सां वेहंदासीं, असां हिननि सां टाक कंदासीं। जेकॾहिं असांजे ॻाल्हियुनि में इतफ़ाक़ कयोसीं न त असांजो एहतजाज जो दाइरो बि खुलियल आहे, असां कानूनी चाराजोई बि खुलियल आहे। बाक़ी गंद करणु असां कॾहिं बि मुनासिबु न सम्झो आहे, न गंद कंदासीं न हिननि कयो आहे। साईं शहर जो माहौल ॾिसी करे शहर जो माहौल ॾींहों ॾींहुं बिगड़ंदो पियो वञे। तव्हां मंडी खोलियो, जेको तव्हांजो कमु हले थो मॉइस्चर जी मद में गॾु पिया हलायो, जेसीं ताईं असांजो अॻियों दौर ॻाल्हियुनि जो थिए, वेहूं को नतीजो नथो निकिरे, ओसी ताईं तव्हां इहे सिस्टम जेको आहे उनखे बहाल रखो। त उनजे करे असां अॼु खां सुभाणे खां मंडी असांजी ओपन हूंदी, वापारी सभु मंडी ते हूंदा इनशाला। वधीक जेको आबादगारनि जेको आहे असांजे बाद में डिसीशन थियो तव्हांजे साम्हूं अची वक़्तु खां अॻे हूंदो, छो आहे जो त हुननि जे दिलनि में अलाए छा आहे, असांजे दिलनि में अलाए छा आहे। उहो हिकु ॿिए टाक साम्हूं ईंदा, हिकिड़ी बैठक में मुंहिंजे ख़्याल में इहो मसइलो हल न थींदो, 2-3 बैठकूं थींदियूं, जीअं हुन में टाइम लॻी वेंदो हुनमें आबादगारनि ते डिपेंड आहे। जेसि ताईं असांखे टाइम ॾींदा मीटिंगूं थींदियूं रहंदियूं। पोइ हिकिड़ी पहिरीं मीटिंग में फ़ैसिलो थिए थो, ॿी में उहो हुननि ते ई डिपेंड आहे, असां ते उहो ॻाल्हियुनि जो छा निकिरे थो नतीजो, उहो बाद में ई चई सघूं था। गुलज़ार में चांडियो कोशिश डिजिटल शदात कोट।